अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अभी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 18 सितंबर 2025 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध सरकार सुर ऐं साज़ जी दुश्मन बणिजी वई। ज्वाइनिंग लाइ मुसलसल दरबदर थींदड़ म्यूज़िक टीचरनि मथां कराची में तशदुद, यकतारा बि भञा विया। सिंधी अदबी संगत पारां पुलिस जे अहिड़े अमल जी मज़मत। क़ौमी अवामी तहरीक पारां सिंध खे जागीरदारी, सरदारी ऐं वॾेरे शाही निज़ाम खां आज़ादु कराइण जो मुतालबो। कंदकोट में क़त्ल थियल जसकम जे ज़िले सदर वालिने सब्ज़ोई जे भाउ शहीद मिठल जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरा। सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां मेरिट जी लताड़ करण ख़िलाफ़ SUP कारकुननि जी बदीन में बुख हड़ताल। ख़ैरपुर में बदअमनी ख़िलाफ़ रवासी रोडनि ते निकिरी आया, एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। मोरे में पिणु बासरनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ ॻोठाणनि जो मुज़ाहिरो। फ़लस्तीन में इसराइल जा ज़ुल्म जारी, गॾियल क़ौमनि खे पिणु ग़ज़ा में नस्लकशीअ जा सबूत मिली विया। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध सरकार सुर, साज़ ऐं संगीत जी दुश्मन बणिजी वई आहे। वॾे वक़्त खां वठी ज्वाइनिंग लाइ दरबदर थींदड़ म्यूज़िक टीचरनि मथां कराची में तशदुद कयो वियो। कराची में प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कंदड़ म्यूज़िक टीचरनि सिंधी असेंबली ॾांहुं वधण जी कोशिशि कई त पुलिस एहलकारनि खेनि रोके वरितो। चकरनि दौरान पुलिस एहलकारनि फ़नकारनि खे तशदुद जो निशानो बणायो, जंहिं दौरान नामियारे रागी कामरान अली चांडियो जो यकतारो पिणु टुटी पियो ऐं शाह जो रिसालो पिणु पट ते किरी पियो, जॾहिं त उन मौक़े ते हिकु फ़नकार पिणु ज़ख़्मी थी पियो। उन मौक़े ते फ़नकारनि जो चवणु हो त हुकूमत मुसलसल कन लाटार जो मुज़ाहिरो करे रही आहे। ऑफर लेटर मिलण बावजूदि, साल गुज़रण बावजूदि ज्वाइनिंग न पई ॾिनी वञे। हुननि चयो त मुसलसल सरापा एहतिजाज बणियल आहियूं। हुकूमत वाइदो कयो हो त हिकु महीने अंदरि ज्वाइनिंग ॾिनी वेंदी, पर हुकूमत पंहिंजे वाइदे तां फिरी वई आहे। सियासी समाजी तंज़ीमनि पारां फ़नकारनि ते तशदुद जी मज़मत कई वई आहे। सिंधी अदबी संगत सिंध जे सेक्रेटरी नूर चाकराणी, जॉइंट सेक्रेटरी एहसास मीरल, ख़ालिदा मुनीर, ख़ज़ानची शबीर सियाल, ऑडिटर अयाज़ लतीफ़ दायो ऐं प्रेस तर्जमान मीर हसन मरी पंहिंजे गॾियल बयान में चयो आहे त कराची में एहतिजाज कंदड़ फ़नकारनि ऐं आर्टिस्टनि ते थियल हमले, लठबाज़ी, संदन साज़ टोड़ण ऐं सिंध जे सरमोड़ शाइर शाह लतीफ़ भिटाए जे रिसाले खे फाड़ण जो अमल इंतिहाई मज़मत जोॻो आहे। सिंधी अदबी संघ जो चवणु आहे त सिंध हुकूमत जे तालीम खाते तरफ़ां मौसीक़ीअ जे उस्ताद तौरु फ़नकारनि जी मुक़ररी लाइ समूरो अमल मुकमिल थियण खां पोइ खेनि हंगामी बुनियादनि ते कराची घुरायो वियो ऐं ऑफर आर्डर जारी कया विया, पर बाद में बुनियाद परस्त हल्कनि जे एतिराज़ नाॾो सरेंडर कंदे उहे आर्डर रद्द कया विया। इहो अमल न रुॻो फ़नकारनि सां वेसा घाती आहे, पर सिंध जी सक़ाफ़ती सुञाणप सां बि वॾो इनकार आहे। अदबी संगत सिंध जे उहिदेदारनि चयो आहे त तालीम वारो वज़ीर, जेको पाण शाइर आहे, फ़नकारनि जे तकलीफ़ुनि खां वाक़ुफ़ु हुजण बावजूदि खेनि इंसाफ़ मुहैया न करे सघियो, जंहिं सबबु फ़नकारनि खे एहतिजाज लाइ रोडनि ते लहिणो पियो। अफ़सोस त इंतिहाई पुरअमन एहतिजाज कंदड़ फ़नकारनि ते लठबाज़ी करे खेनि ज़ख़्मी कयो वियो। सिंधी अदबी संगत सिंध हुकूमत खां मुतालबो करे थी त फ़नकारनि जे मुक़ररी जा आर्डर फ़ौरी तौरु जारी कया वञनि। एहतिजाज कंदड़ फ़नकारनि ते थियल तशदुद जा ज़िम्मेवार कड़ी क़ानूनी कार्रवाई हेठि आंदा वञनि। फ़नकारनि जे रोज़गार, इज़त ऐं सक़ाफ़ती किरदार खे तहफ़ुज़ ॾिनो वञे, जीअं सिंध जे विरसे ऐं सुञाणप खे एतिराम मिली सघे। हुननि वधीक चयो आहे त सिंधी अदबी संगत इन मामले में फ़नकारनि सां गॾु आहे,
जेकॾहिं मौसीक़ी जे टीचरनि जे इम्तिहान में कामयाबु मौसीक़ी जे उस्तादनि कंहिं एहतिजाज जो सॾु ॾिनो त सिंधी अदबी संगत साणनि गॾु हूंदी। सिंधी अदबी संगत जो मरकज़ी सेक्रेटरी जनरल नूर चक्राणी कराची में एहतिजाजी कैंप ते मौजूदु हो, जॾहिं त सलाह मशवरनि बैदि वधीक लाहे अमल पिणु जोड़ियो वेंदो। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, मरकज़ी नायब सदर सत्तार रिंद, मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी एडवोकेट राहिल भुट्टो ऐं मरकज़ी अॻवान नूर नबी पलीजे पंहिंजे गॾियल बयान में चयो आहे त सिंधु दरिया ते धाड़ियल राज मंशा जे वापार ऐं हुक्मरान जी करप्शन सिंध खे घण तरफ़ी घेरे हेठां आंदो आहे। 26वीं तरमीम पीका एक्ट, एंटी टेररिज़म एक्ट, तरमीमी बिल ऐं ॿिया कारा क़ानून पास करे अदलिया ऐं मीडिया खे क़ैद करण खां पोइ हाणे वरी 27वीं आइनी तरमीम आणे अयूबी आमरित खां वधीक ख़तरनाक वन यूनिट मढ़ण जी साज़िश रथी वई आहे। हुक्मरान ऐं इस्टेब्लिशमेंट 27वीं आइनी तरमीम ज़रिए नवां सूबा ठाहे सिंध खे टुकड़ा टुकड़ा करण जी साज़िश करे रहिया आहिनि। कालाबाग डैम समेत मुख़्तलिफ़ डैमनि कैनालनि ज़रिए सिंध जे पाणी ते धाड़ा हयां पिया वञनि। हुननि चयो त अमरीकी साम्राजी पिठू हुक्मरान SIFC ज़रिए सिंध जे ज़मीननि ऐं मैदनी वसीलनि ते कब्ज़नि जा मनसूबा जोड़े रहिया आहिनि। हुक्मराननि चयो त 27वीं आइनी तरमीम ज़रिए सिंध खे टुकड़ा टुकड़ा करण ऐं कारपोरेट फार्मिंग ज़रिए सिंध जे ज़मीननि ऐं सिंधु दरिया ते कब्ज़े ख़िलाफ़ अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक तरफ़ां भरपूर एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। हुननि वधीक चयो त पहिरें मरहले में 24 सेप्टेम्बर ते हैदराबाद में कॉन्फ्रेंस कोठाई वेंदी, जंहिंमें सियासी ऐं समाजी धुरियूं, अदीब, दानिश्वर, सहाफ़ी, उस्ताद, शागिर्द, मज़दूर अॻवान शिरकत कंदा। उनखां पोइ 28 सेप्टेम्बर ते कंदकोट में कारपोरेट फार्मिंग, 27वीं तरमीम, धाड़ियल राज ऐं पाणी ते धाड़नि ख़िलाफ़ रैली कढी वेंदी। हुननि चयो त 27वीं तरमीम तहत सूबनि खां इख़्तियार खसे वफ़ाक़ खे नवनि सूबनि ठाहिण जो हक़ ॾिनो पियो वञे, जेको मुल्क जी सालिमत लाइ ख़तरनाक आहे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त सिंध खे जागीरदारी, सरदारी ऐं वॾेरी शाही निज़ाम खां आज़ादु कराइणो पवंदो। कारपोरेट फार्मिंग या पब्लिक पार्टनरशिप धाड़ियल मनसूबो आहे। ग्रीन पाकिस्तान जे नाले में सिंध अंदरि निढियूं निढियूं रियासतूं ठाहियूं वेंदियूं। सिंधी माण्हुनि खे पंहिंजी धरती तां बेदख़ल करे हक़ हुक्मरानी खां परे रखियो वेंदो। जेसिताईं सिंध दुश्मन कैनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग जो मनसूबो रद्द न कयो वेंदो, उन वक़्त ताईं जदोजहद जारी रहंदी। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त सिंध खे करप्शन, धाड़ियल कल्चर, मेरिट जी लताड़, बेरोज़गारी सिंध खे तबाह करे छॾियो आहे। सिंध जा ख़ुशहाल माण्हू अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। अयाज़ लतीफ़ पलीजे जो वधीक चवणु हो त हिन वक़्तु सभ खां वधीक सिंध मसइलनि जे घेरे में आहे। सिंध जा माण्हू बुखिया कोन आहिनि। सभु वसीला सिंध में, 72% गैस, 59% पेट्रोल, वॾी बंदरगाह कारूंझर ग्रेनाइट सिंध वटि, कोस्टल बेल्ट सिंध वटि, दुनिया जो छो न पर वॾे में वॾो कोयले जो ज़ख़ीरो सिंध वटि आहे। उन्हनि सभिनी वसीलनि जे हूंदे अंडरटेक सिंध आहे। हिन दौर में सिंध मसइलनि में घेरियल आहे। सिंध खे हथ वठी ग़ुर्बत ऐं बदहाली जी खॾ में उछलायो वियो आहे। ज़रई तबाही जे करे सभ खां वधीक ग़ुर्बत ऐं बेरोज़गारी जनम वरितो आहे। सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत सिंध जी आवाम खां मुकमिल लातालुक़ आहिनि। करप्ट हुक्मरान जी एजेंडा सिर्फ़ु पैसे जी फुल लुट आहे, जंहिं करे सिंध में सरकारी इस्पतालूं मौत जो घर आहिनि। स्कूलनि ऐं कॉलेजनि जी हालत रहम जोगी आहे। अयाज़ लतीफ़ पलीजे वधीक चयो त पीपल्स पार्टी इक़्तिदार जी हवस ख़ातिर सिंध दुश्मन फ़ैसिला करे रही आहे। सिंध सरकार जे सिंध दुश्मन फ़ैसिलनि जे करे सिंध घणरुखी मसइलनि में जकड़ियल आहे। सिंध हुकूमत जा समूरा खाता अवाम आज़ार बणिजी विया आहिनि। पीपल्स पार्टी हुकूमत सिंध में तालीम, सिहत, रोज़गार, ज़राइत, सनत, IT टेक्नोलॉजी ख़ुशहाली ॾियण बदिरां सिंध जे माण्हुनि खे पेनू फ़क़ीर जो लश्कर बणाइणु चाहे थी त जीअं सिंधी माण्हुनि में पंहिंजे बुनियादी हक़नि लाइ सियासी मज़ाहिमत पैदा न थिए, जुरत न थिए। जसकम ज़िले जामशोरे जी इलेक्शन अॼु कोटड़ी जी भिटाई कॉलोनी में अली बाबा अदबी पार्क में मुनक़िद थींदी। मरकज़ी इलेक्शन कमीशन जी निगरानी में अॼु जसकम जे कारकुननि खे पाबंद कयो वियो आहे त वक़्तु सिर कांग्रेस में शिरकत कनि।
कंदकोट में जसकम जे ज़िले सदर वारिनू सब्ज़ोई जे भाउ शहीद मिठल सब्ज़ोई जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जॾहिं त सूफ़ी ख़ालिद चन्ना, ज़मीर खोखर, कंबर खोखर, दिलजान चन्ना ऐं ॿिनि जी अॻुवाणी में पिणु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मिठल सब्ज़ोई जे क़त्ल ख़िलाफ़ जसकम यूनिट हालाणी पारां पिणु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी सरबराही कामरेड अली गोहर, ख़ासखेली, मक़सूद सैतो ऐं ॿिया करे रहिया हुआ, जॾहिं त कंडियारो में पिणु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी सुहेल गांगरो, सुल्तान गांगरो, सॼण पीरज़ादो ऐं ॿियनि कई। मुख़्तलिफ़ शहरनि में काल्ह एहतजाज जो सिलसिलो जारी रहियो। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त फ़ौरी तौर ते कातलनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। सिंध यूनाइटेड स्टूडेंट्स फेडरेशन स्याफ मर्कज़ तरफ़ां सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां मेरठ जी लताड़ ऐं करप्शन ख़िलाफ़ ऐलानियल सिंधगीर एहतजाजी तहरीक जे सिलसिले में काल्ह स्याफ ज़िले बदीन तरफ़ां बदीन प्रेस क्लब आॾो एहतजाजी कैंप क़ाइमु कई वई। एहतजाजी कैंप ते बदीन जे शागिर्दनि समेत मुख़्तलिफ़ माण्हुनि शिरकत कई। स्याफ बदीन तरफ़ां मरकज़ी सॾ ते सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरठ जी लताड़ ख़िलाफ़ लॻायल एहतजाजी कैंप ते SUP जे नायब सदर अमीर आज़ाद पहवर, स्याफ मरकज़ी सदर अमर आकाश लाखो, ज़ुबैर हसन पहवर, अरसलान आरिसर, हैदर शाह ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते शागिर्दनि सां मुख़ातिब थींदे अॻवाननि चयो त सिंध में सरकारी नौकरी जो वाहिद ऐं अहम ज़रियो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इदारो आहे, जेको करप्ट पीपल्स पार्टी सरकार जे सहकार सां तबाह थी रहियो आहे। मेरठ जो जनाज़ो निकिरी चुको आहे ऐं आख़िरी सतह जी करप्शन थी रही आहे। सरकारी सिफ़ारिशनि ते भर्तियूं थी रहियूं आहिनि। जेकर ईअं ई थींदो रहियो त नौजवान शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थी वेंदो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में शफ़ाफ़ियत ऐं मेरिट जे बुनियाद ते ऑफिसर मुक़ररु कया वञनि। गॾोगॾु टे इदारे पारां टेस्ट वरिती वञे, इंटरव्यू पोर्टल ते अपलोड कया वञनि। स्याफ सॼी सिंध में एहतजाजी कैंप क़ाइमु करे समूरनि सिंध वासियुनि खे सिंध पब्लिक सर्विस कमीशन में करप्शन मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ आगाही ॾेई रही आहे। ॿिए मरहले में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ऑफिसनि जो अवामी घेराव कयो वेंदो। एहतजाजी कैंप ते शागिर्दनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां सिंध में थींदड़ मेरिट जी लताड़, करप्शन ऐं शागिर्दनि सां थींदड़ हर नाजाइज़िन जी भरपूर मज़मत कई। स्याफ तरफ़ां हलायल तहरीक जी हिमत अफ़ज़ाई कंदे मुस्तक़िल साथ ॾियण जो वचन वरिजायो। एहतजाजी कैंप जी अॻुवाणी स्याफ बदीन चीफ ऑर्गेनाइज़र सिकंदर पहवर, सैयद फिदा शाह, अवेस कादर मेमण, दानिश नूर, अबू नुहाणी, रहीम पहवर, माजिद अंसारी ऐं ॿियनि कई। तरक़ी पसंद हाउस हैदराबाद ते सिंध तरक़ी पसंद पार्टी जे जनरल सेक्रेटरी होत खान गाॾई, कादर चन्ना ऐं जान मोहम्मद जुणेजो सां अवामी तहरीक जे सदर वसंत थरी जी अॻुवाणी में वफ़द मुलाक़ात कई। वफ़द में अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, नूर अहमद कातियार, इज़हार दाऊद पोटो, जाम तमाची, अयाज़ सालेह पलीजो, मुख़्तियार गांइचो, सारंग राजा, कमलेश ऐं ॿिया शामिल हुआ। वफ़द पारां 27 आइनी तरमीम ज़रिए नवनि सूबनि जे नाले में सिंध जे विरहाङे कालाबाग डैम समेत नवनि डैमनि ऐं कैनालनि, कारपोरेट फार्मिंग, पीका एक्ट ऐं ॿियनि कानूननि ख़िलाफ़ कॉन्फ्रेंस में शिरकत जी दावत ॾिनी वई। ख़ैरपुर जी आवाम सां पुलिस ज़्यादतियुनि, पुलिस खाते में करप्शन ऐं बदअमनी ख़िलाफ़ सवें औरतनि SSP ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। एहतजाज जी अॻुवाणी समाजी अॻुवान शहनाज शेख, साजिदा जमाली, बख़्तावर जमाली, मुरीदा जमाली ऐं ॿियूं करे रहियूं हुयूं। उन मौक़े ते समाजी अॻुवान शहनाज शेख चयो त ख़ैरपुर में अमन अमान जी सूरतहाल इंतिहाई ख़राब थी वई आहे। शहर जो अवाम गैर महफ़ूज़ बणिजी वियो आहे। शहर में क़त्ल, गारत, धाड़े, फुलूट जा वाक़िआ रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। हुन चयो त जेकॾहिं कंहिं मसइले जो शिकार औरत या मर्द थाणे ते वञे थो त उते पुलिस रिश्वत उगाइण लाइ वेठी आहे। थाणनि ते रिश्वत खां सवाइ कंहिंजी दाद रसी न पई थिए। थाणनि जा SHOs आवाम खे रिलीफ ॾियण बदिरां उन्हनि सां बद इख़लाक़ी सां पेश अचनि था, जंहिं करे हितां जे आवाम जो पुलिस मथां विसाह खॼी चुको आहे। हुन चयो त पुलिस खाते में ॾाढो सो गाबू वारी सूरतहाल पैदा थी वई आहे।
जेको रिश्वत ॾिए थो उनजी नाजाइज़ FIR बि दाख़िल थी वञे थी, जॾहिं त जंहिंसां ज़्यादती थिए थी उनखे परेशान कयो वञे थो। मोरे भरिसां नवां जतोई जे रहवासी भाइरनि मुज़फ़र खोसो, मज़हर खोसो ऐं वहीद खोसो पारां बासरनि जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते हुननि चयो त असांखे बासर शख़्स मुसलसल तंग करे रहियो आहे। असांजे घर में दाख़िल थी मारकुट कई वई, तशदुद जो निशानो बणायो वियो, अञा बि संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। फ़लस्तीन ते इसराइलियुनि जो ज़ुल्म जारी आहे। इसराइल पारां मुसलसल हमला कया पिया वञनि, जंहिंजे करे फ़लस्तीन जा रहवासी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थियण जूं कोशिशूं करे रहिया आहिनि। गज़ा शहर मां हज़ारे ख़ानदाननि पारां भॼण जी कोशिश कई पई वञे। इसराइली फ़ौज तस्दीक़ कई आहे त उहा शहर ते कब्ज़े लाइ वॾे पैमाने ते हमले लाइ ज़मीनी कार्रवाई शुरू करे चुकी आहे। 32 वरनि जी 3 ॿारनि जी माउ लैना अल मग़रबी, जेका शेख रिज़वान पाड़े में रहंदी आहे, उन ॿुधायो त हू पंहिंजे घर खे छॾे वञण खां पासो कंदी रही, जेतोणीकि ख़तरो वधंदो रहियो जेसिताईं खेसि हिकु इसराइली आफ़ीसर जो फ़ोन न आयो, जंहिं खेसि घर ख़ाली करण जो हुकुम ॾिनो। हुन चयो त मूंखे पंहिंजा ज़ेवर विकिणी लॾपलाण हिकु टेंट जे ख़र्च लाइ पैसा पूरा करणा पिया। असांखे ख़ान यूनिस पहुचण लाइ 10 कलाक लॻा ऐं सफ़र ते 3500 यानी 735 पाउंड ख़र्च करणा पिया। कारनि ऐं ट्रकनि जी कतार पुॼाणी खां सवाइ लॻी रही हुई। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू चयो त ग़ज़ा शहर में हिकु ताक़तवर कार्रवाई शुरू कई वई आहे, जंहिंखे हुन हमास जो आख़िरी वॾो मज़बूत गढ़ करार ॾिनो। इसराइली फ़ौज साहिली शाहराह अल रशीद रोड खे वाहिद रस्तो करार ॾिनो आहे, जेको शहरी इस्तेमालु करे सघनि था। केतिरनि माण्हुनि सख़्तु ट्रैफ़िक जाम, बेइंतिहा क़तारूं ऐं डिघी देरनि बाबति ॿुधायो त जॾहिं त ख़ानदाननि खे रोडनि जे किनारनि ते फाथल ॾिठो वियो, जिते हिकु लगातार कार्रवाई ऐं हवाई हमला जारी हुआ। हिन ऑपरेशन ते आलमी सतह ते शदीद मज़म्मत कई वई आहे, जंहिंमें गैरिल क़ौमनि जे इंसानी हक़नि जे सरबराह ऐं जर्मन परॾेही वज़ीर पिणु मज़म्मत कई आहे। बरतानिया जे परॾेही सेक्रेटरी हिन हमले खे इंतिहाई गैर ज़िम्मेवार ऐं ख़ौफ़नाक करार ॾींदे चयो आहे त इहो रुॻो वधीक रत वहाईंदो, वधीक बेगुनाह शहरियुनि खे मारींदो ऐं बाक़ी यरगमालियुनि जी ज़िंदगी खे ख़तरे में विझी छॾींदो। पर अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो हिकु गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस में लॻभॻि इसराइल जे ऑपरेशन जी हिमायत कंदे चयो त अमेरिका जंग जे पुरअमन ऐं ॻाल्हियुनि ज़रिए पुॼाणी खे तरजीह ॾिए थो, पर कॾहिं कॾहिं जॾहिं तव्हां हिकु वहशी गिरोह जहिड़ो हमास सां मुंहुं ॾेई रहिया आहियो, तॾहिं इहो मुमकिन न हूंदो। हुन वधायल हमले सां गॾु गॾियल क़ौमनि जी हिकु जांच कमीशन अंगारे ॾींहं ते हिकु रिपोर्ट जारी कई, जंहिंमें चयो वियो त इसराइल ग़ज़ा में फ़लस्तीनी माण्हुनि ख़िलाफ़ नस्लकशी करे रहियो आहे। इसराइल हिन रिपोर्ट खे मुकमल तौरु रद्द करे छॾियो। नेविन अमादुद्दीन 38 वरनि जी 5 ॿारनि जी माउ ॿुधायो त हू इसराइली जहाज़नि जे छॾे वियल पम्फलेट्स खां पोइ उत्तर ग़ज़ा मां लॾे वई, जेतोणीकि संदसि मुड़ुस घर छॾण खां इनकार कयो। हुन चयो त मूंखे पंहिंजो फर्नीचर गॾु खणी वञण लाइ वॾी ट्रक भाड़े ते करणी पवे हा, पर मूं वटि पैसा न हुआ। सभु कुझु छॾे वञणु मुंहिंजी ज़िंदगी जो सभ खां ॾुखियो फ़ैसिलो हो। लॾपलाण जा ख़र्च हाणे घणनि घरनि जे वस खां ॿाहिरि आहिनि। रहवासियुनि ॿुधायो त हिकु नंढी ट्रक किराए ते वठण जो ख़र्चु लॻभॻि 300 शिकल यानी 630 पाउंड आहे, जॾहिं त 5 माण्हुनि लाइ टेंट 4000 शिकल में विकामजी रहिया आहिनि। घणा ख़ानदान आमदनी खां महरूम हुजण सबबि महिलनि जा महिल पैदल वञण ते मजबूर आहिनि या वरी ख़तरे बावजूदु पंहिंजे घरनि में मौजूदु आहिनि। इसराइली जहाज़नि ग़ज़ा शहर ते तेज़ तरीन बमबारी कई, जंहिंमें ख़ासि तौरु अदरज पाड़े बीच कैंप ऐं शेख रिज़वान ते धमाका कया विया। हिन बमबारी सां गॾु तोपखाने जा हमला, ड्रोन फायर ऐं हेलीकॉप्टर गनशिप बि शामिल हुआ। इसराइली फ़ौज चयो त इहा तदरीजी तौरु ग़ज़ा शहर में दाख़िल थी रही आहे, जेको हमले जे अॻिएं मरहले जो हिसो आहे। फ़ौजी बयान मूजिबि हवाई ऐं ज़मीनी फ़ौजनि गॾियल तौरु कमु करणु शुरू करे छॾियो आहे।
हर ॾींहुं फ़ौजी अंग वधायो वेंदो। रहवासियुनि उन राति जी बमबारी खे दोज़ख करार ॾिनो। ग़ज़ियल अलूल उत्तर ग़िज़ा मां बेघर थियल हिकु रहवासी जंहिं ॿुधायो त हू हाणे अल-कुद्दुस इस्पताल जे दरवाज़े वटि सुम्हंदो आहे, हुन चयो त मूं इहो फ़ैसिलो पाण न कयो पर मूंखे मजबूर कयो वियो छो त असां उहो घर बि छॾे ॾिनो जिते हिकु महीनो पनाह वठी रहियासीं। हुन वधीक चयो त बमबारी कलाकनि खां वठी जारी आहे ऐं फ़ौज इलाइक़े में केतिरनि ई रिहाइशी इमारतुनि खे ॾाहिण जो धमकियूं ॾेई रही आहे। साॻिए वक़्तु सामी अबूदलाल जेको अदरीज पाड़े में रहंदो आहे ॿुधायो त राति इंतिहाई ॾुखी हुई। सॼा रिहाइशी ब्लाक पंहिंजे रहवासियुनि समेत ॾाहे पट कया विया जंहिंसां केतिरा ई माण्हू मारिजी विया ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया। हुन वधीक ॿुधायो त इसराइल 3 मुहाज़नि खां अॻिते वधी रहियो आहे जिते बमबारी सां गॾु फाटंदड़ गाॾियूं, तेज़ हवाई हमला ऐं ॻरी तोपखानो शामिल आहे। साॻिए वक़्तु अपाची हेलीकॉप्टर शहर जे मुख़्तलिफ़ हिसनि ते लगातार फायरिंग कंदा रहनि था, जॾहिं त ॿिए पासे ॻरियल क़ौमनि जी कमीशन जी रिपोर्ट पिणु साम्हूं आई आहे जंहिंमें अहिड़ा सबूत पेश कया विया आहिनि जेके ॿुधाइनि था त इसराइल ग़िज़ा में नस्लकशी करे रहियो आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त इसराइल 1948 में मंज़ूरु थियल नस्लकशी बाबति आलमी मुआहिदे जी भञकड़ी कई आहे। उहा ई कन्वेंशन नाज़ी जर्मनी तरफ़ां 6 मिलियन यहूदनि जी नस्लकशी खां मुतासिर थी ठाही वई हुई। इसराइल सभु इल्ज़ाम रद्द कंदे चयो आहे त ग़िज़ा में संसद कार्रवायूं बैनुल अक़वामी कानून जी भञकड़ी न आहिनि पर उहे ख़ुदि दिफ़ा, शहरनि जी हिफ़ाज़त ऐं हमास ऐं इस्लामी जिहाद तरफ़ां 7 अक्टूबर 2023 ते खयल यरगमालियुनि खे आज़ादु कराइण लाइ आहिनि। इसराइल हिन रिपोर्ट खे हमास तरफ़ां मुतासिर थियल यहूद दुश्मनी ते ॿधल कूड़ करार ॾिनो आहे। रिपोर्ट ॻरियल क़ौमनि जे इंसानी हक़नि वारी काउंसिल जी कमीशन ऑफ इंक्वायरी तयारु कई जंहिंजो इसराइल ऐं अमेरिका बाइकाट करे रहिया आहिनि छो त संदन चवणु आहे त काउंसिल खेनि मुख़ालिफ़ आहे। पर रिपोर्ट जा नतीजा इसराइल ते वधंदड़ आलमी तनक़ीद खे वधीक ताक़त ॾींदा जेका हाणे इसराइल जी रिवायती मग़रबी साथियुनि ख़िले जी अरब बादशाहनि खां बि अची रही आहे जिन इसराइल सां इब्राहिम मुआहिदे हेठि लाॻापा क़ाइमु कया हुआ। अॻिते हफ़्ते ॻरियल क़ौमनि जी जनरल असेंबली न्यूयॉर्क में थींदी जिते बरतानिया, फ्रांस, ऑस्ट्रेलिया ऐं कैनेडा समेत केतिरा ई मुल्क फ़लस्तीन खे हिकु आज़ादु रियासत तौरु तस्लीम करण जो ऐलान कंदा। इहो रुॻो अलामती क़दम न हूंदो पर 100 साल खां वधीक अरसे खां जारी हिन तकरार बाबति नएं बहस खे जनमु ॾींदो। पर वज़ीर अज़म नेतन्याहू अहिड़े तस्लीम खे यहूद दुश्मनी हमास जी दहशतगर्दी लाइ इनाम करार ॾिनो आहे। 1948 जे कन्वेंशन मूजिबि नस्लकशी जो मतिलबु आहे कंहिं बि क़ौमी, नस्ली, मज़हबी या लिसानी गिरोह खे सॼो या जुज़वी तौरु तबाह करण जी नीयत। हिन हालत में रिपोर्ट मूजिबि ग़िज़ा में रहंदड़ फ़लस्तीनियूं जो निशानो आहिनि। शहरनि खे निशानो बणाइण जिन जी हिफ़ाज़त इसराइल जी क़ानूनी ज़िमेवारी आहे। खाधे, पाणी ऐं दवाउनि खां महरूम करणु जंहिं करे 19 कहत ऐं बुख पैदा थी आहे। लॻभॻि 1 मिलियन माण्हू ग़िज़ा सिटी मां बेदख़ल कया विया आहिनि। ग़िज़ा जी वॾी फेर्टिलिटी क्लिनिक ते हमले में लॻभॻि 4000 एम्ब्रियोज़ ऐं हज़ारें स्पर्म नमूना तबाह कया विया। इसराइली अॻुवाणनि ते नस्लकशी लाइ उभारण जा इल्ज़ाम। 9 अक्टूबर 2023 ते फ़लस्तीनी अवाम खे इंसानी जानवर सॾियो वियो। हू अॻु ई आलमी फ़ौजदारी अदालत तरफ़ां जंगी ॾोहनि जे वारंट हेठि आहिनि। नेतन्याहू वज़ीर अज़म ग़िज़ा जंग खे बाइबल में अमालीक जी कहाणी सां तशबीह ॾिनी जिते ख़ुदा हुकुम ॾिनो त उन्हनि खे मर्द, औरत, ॿार ऐं संदन सभु मिल्कियत समेत ख़तमु कयो वञे। सदर इसहाक़ 13 अक्टूबर 2023 ते हुन चयो त क़ौम ज़िम्मेवार आहे छो त ग़िज़ा जी अवाम हमास ख़िलाफ़ु न उथी। क़ानूनी तौर ते नस्लकशी साबित करणु ॾुखियो आहे छो त उन लाइ सख़्त मयार मुक़ररु कया विया आहिनि पर ॾखण अफ्रीका अॻे आलमी अदालत इंसाफ़ में केस दाख़िल कयो आहे त इसराइल फ़लस्तीन ख़िलाफ़ु नस्लकशी कई आहे जंहिंजो फ़ैसिलो सालनि ताईं थी सघे थो। उन दौरान ग़िज़ा में जंग जारी आहे ऐं वधीक तेज़ी सां वधी रही आहे। ॻरियल क़ौमनि जी रिपोर्ट आलमी विरासत खे वधीक
तेज़ कंदी। हिक तरफ़ बरतानिया, फ्रांस ऐं ॿिया मुल्क जेके फ़ौरी तौरु क़त्लेआम रोकण ऐं ग़िज़ा में पैदा थियल ॾुकार ख़तमु करण जो मुतालबो कनि था, ॿिए पासे इसराइल ऐं अमेरिका जिते सदर डोनाल्ड ट्रंप जी इंतिज़ामिया इसराइल खे फ़ौजी इमदाद ऐं सिफ़ारती सहारो ॾेई रही आहे, जंहिंखां सवाइ इसराइल जंग जारी न रखी सघे हा। सिंध सागर पार्टी पारां अलमंज़र भरिसां सिंधु दरिया जे कप ते ॻोठ रायलो मियाण में अज़ीज़ुल्लाह जरवार स्टडी सर्कल जी 3 वेहक थी गुज़री। हिन वेहक में जामी चांडीअ जे किताब सिंध में क़बीलाई ऐं शहरी दहशतगर्दी खे कीअं मुंहुं ॾिजे जे लेखन, सिंधियुनि जी क़ौमी सुञाणप ऐं क़बाइली दहशतगर्दी ऐं क़बाइली सरदारी निज़ाम छो ख़राबु ऐं अवाम दुश्मन आहे जो इबियास कयो वियो। ॼाणायल लेख फ़हीमनारी सारंग महर, आज़ाद मेमण सारंग लाखे ऐं आसिफ़ बुलेदी पढ़ियो। स्टडी सर्कल जी 82 वेहक में फ़क़ीर इमदाद मलाह ऐं अरशद पिणु शिरकत कई। शहीद शाहनवाज़ कुंभर जी पहिरीं वरसी वारे ॾींहुं सिंध सागर पार्टी पारां अलमंज़र भरिसां सिंधु दरिया जे कप ते ॻोठ रायलो मियाण में कामरेड मौलवी अज़ीज़ुल्लाह जरवार स्टडी सर्कल जी 3 वेहक में नामियारनि अॻवाननि पंहिंजा वीचार वंडिया। इबियास हेठि आयल किताब जे ॼाणायल लेखनि में लिखियो वियो आहे त 21वीं सदी में सिंधी अवाम जी अॻवानी लोफर ॾोहारी कोमपरस जाहिल सरदार ऐं नवाब क़बीलाई दहशतगर्द ऐं कोता नज़र ऐं इंतिशार पसंद न पर क़ौम जा क़ाबिल ज़िम्मेवार मेहनती कमिटेड फ़र्द ऐं इदारा करे सघनि था। इन करे सिंधी अवाम खे पंहिंजी लीडरशिप हर सतह ते तब्दील करणी पवंदी। नामियारे दानिश्वर जामी चांडीअ इहो पिणु लिखियो आहे त असां वटि रोशनख्यार तरक़ी पसंद अवामी क़ौमी सियासत अॻिते वधण बजाए कमज़ोर थी आहे। असांजी क़ौमी ऐं अवामी सियासत जूं अनेक कामयाबियूं पंहिंजी जाइ ते, पर उन जी हिकु वॾी नाकामी इहा आहे त उन सिंधी अवाम में पैदा थियल शऊर खे तनज़ीमी शक्ल में मुनज़म करे उन खे वॾे सियासी ऐं क़ौमी क़ुवत में तब्दील न कयो। नतीजे में अवाम गिरोहनि ज़ातियुनि ऐं क़बीलनि ॾांहुं मोट खाधी। जामी चांडी साहिब इहो पिणु लिखियो आहे त सियासी समाजी अवाम खे ज़ात परस्ती ऐं क़बाइले जे धुॿण मां कढी सघे थो। कामरेड ज़ुबैर सागर यादगार कमेटीअ जी जनरल बॉडी जी पहिरीं गॾिजाणी यासर ज़ुबैर सागर जी सदारत हेठि थी गुज़री। कामरेड जी सालगिरह 1 डिसंबर ते मल्हाइण सां गॾु ॿिया पिणु फ़ैसिला कया विया। गॾिजाणी में कामरेड ज़ुबैर सागर यादगार कमेटी जा मक़सद ऐं सरगर्मियूं तरतीब ॾेई टिमाही रिथाबंदी पिणु कई वई। कामरेड ज़ुबैर सागर यादगार कमेटी जा मक़सद ऐं सरगर्मियूं यादगार कमेटी जे सेक्रेटरी गोहर सुमरो पेश कयूं। हर नुक़्ते ते सोच वीचार करे बहस मुबाहिसे खां पोइ मक़सद ऐं सरगर्मियूं मंज़ूर कयूं वियूं, जंहिंमें फ़ैसिलो कयो वियो त कामरेड ज़ुबैर सागर जे सोचनि ऐं लोचनि खे मुख़्तलिफ़ सरगर्मियुनि ज़रिए आम कयो वेंदो। कामरेड ज़ुबैर सागर जी सालगिरह 1 डिसंबर ते मल्हाई वेंदी। कामरेड ज़ुबैर सागर जो लिखणियूं ऐं हुन बाबति लिखियल मवाद खे छपाए आम कयो वेंदो। यादगार कमेटी जे मेंबरनि जी तालीमी तरबियत लाइ घुर्बल मवाद पिणु वंडियो वेंदो। क़ौमी सरगर्मियुनि लाइ कामरेड ज़ुबैर सागर फ़ंड क़ाइमु करे संदसि मुनासिब कुतब आंदो वेंदो। कामरेड ज़ुबैर सागर लाइब्रेरी पिणु हलाई वेंदी। कामरेड ज़ुबैर सागर यादगार कमेटीअ जी पहिरीं टिमाही रिथाबंदी पिणु कई वई। कामरेड ज़ुबैर सागर यादगार कमेटीअ जे सलाहकार या इंतिज़ामी बोर्ड लाइ पिणु चूंड कई वई। यासर ज़ुबैर सागर, गोहर सुमरो, वाहिद बख्श महर, हुसैन सारंग, ग़ुलाम मोहम्मद महर, नियाज़ महर, मंसूर महर, अब्दुल सलाम, सतार मैसर, शफ़ीक महर, अली मोहम्मद आशिक़, वक़ार महर ऐं ज़ाहिद ताबश पिणु उहिदेदारनि में शामिल आहिनि। दड़े में शहर जी पब्लिक पार्क वारे रोड जी मरमत न थियणु, पिञारे कैनाल मथां अॼियल पुल जे कम में नाक़स मटीरियल जे इस्तेमालु, पुल जे ॿिन्ही पासनि समेत शहर में थियल नाजाइज़ कब्ज़नि ख़िलाफ़ हाफ़िज़ अब्दुल गफ़ूर मेमण, ज़ुबैर सुनारे, सदाकत शाह ऐं ॿिनि जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सख़्तु नारेबाज़ी कंदे अॻवाननि चयो त दड़ो टाउन कमेटी इंतिज़ामिया माहिवार किरोड़ें रुपया बजट रखण बावजूदि सॼे शहर खे खंडर बणाए छॾियो आहे। पब्लिक पार्क वारे रोड ते
मरमत न थियण करे रोड जी हालत ख़राब थी चुकी आहे। बरसाति दौरान शहरनि खे आमदरफ़्त में सख़्तु ॾुखियायूं पेश ईंदियूं रहियूं। हुननि चयो त पिञारी कैनाल मथां आॾियल पुल जी मरमत दौरान मुबैना नाक़स मटीरियल जे इस्तेमालु सबबि पुल जे विच वारे हिसे में वॾा खॾा पइजी विया आहिनि। पुल हिन वक़्तु मच्छी मार्केट बणियल आहे। कंहिं बि वक़्तु वॾे हादसे खे मुंहुं ॾेई सघिजे थो। पिञारी पुल जे ॿिन्ही पासनि ऐं मुंहं में कब्ज़ाखोरनि कब्ज़ा करे छॾिया आहिनि। हुननि ऐलान कंदे चेताव ॾिनो त पार्क वारो रोड पिञारी पुल जी फौरी मरमत कराए नाजाइज़ कब्ज़ा ऐं हद दख़लियूं ख़तमु करायूं वञनि। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक खे तेज़ कयो वेंदो। टंडे आदम भरिसां ॻोठ जलाल मरी वटां नौजवान आशिक़ अली वल्द मोहम्मद सादिक मरी खे खंभे गुम कयो वियो। इन सिलसिले में नौजवान जे वालिद सादिक मरी ऐं ॿियनि दाहियो तां रेलवे पुलिस नौजवान खे बेगुनाह खंभे गुम करे छॾियो आहे। डप आहे त केस को नुक़सानु न ॾिनो वञे। हुननि आला इख़्तियारनि खां घुर कई त नौजवान खे बाज़ियाब कराइण में मदद कई वञे। टंडो मोहम्मद ख़ान शहर जे लाखाट रोड तां पोहरित मोहम्मद अनवर मुगैरी जी 14 वरियनि जी निगरी ज़ोहा मुगैरी पुरअसरार तौरु गुम थी वई आहे, जंहिंजो इतला पुलिस खे पिणु ॾिनो वियो आहे। पुलिस निगरी जी अमड़ आमना जी दरख़्वास्त गुमशुदगी बाबति NC दाख़िल कई आहे, पर संदसि बाज़ियाबी लाइ को बि क़दम नाहे खंयो वियो। 6 ॾींहं अॻु निगरी पंहिंजी झूपड़ी मां ॿाहिरि निकिरण खां पोइ गुम थी वई हुई, जंहिं सिलसिले में संदसि अमड़ आमना मुगैरी टंडो मोहम्मद ख़ान प्रेस क्लब अची एहतजाज कंदे ॼाणायो त 6 ॾींहं अॻु संदसि निगरी गुम थी वई। उन बाबति का बि ॼाण नाहे। असीं परेशानी में मुब्तला आहियूं। घर जे अंदरि रोज़ राड़ो मतल आहे। हुननि मुतालबो कयो त निगरी खे बाज़ियाब कराइण लाइ क़दम खंया वञनि। चोटियारियूं ऐं भरपासे में बरसाती पाणी बीठल। मच्छरनि जे आज़ार जे करे वबाई बीमारियूं पखिड़िजण लॻियूं। चोटारियूं ऐं भरपासे लुटको मोरी नवकोट टंडो मीठा खान सुमेत भरपासे जे केतिरनि ई ॻोठनि जानी जुणेजो अली अकबर शाह दरेड़ी बकार फुलेल कीरिया कॉलोनी कुंभर पाड़ो जुणेजा पाड़ो ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसातनि जो पाणी बीहण जे करे मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। बरसाती पाणी जो निकाल न थियण सबबि रहवासी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त पाणी तलाउनि जो ॾेख ॾेई रहियो आहे। इलाइक़े वासियुनि अयूब केरियो ख़ैर मोहम्मद जुणेजो कुर्बान कुंभर ऐं ॿियनि चयो आहे त मच्छरमार स्प्रे करायो वञे। चौपाए माल खे पिणु बीमारी खां बचाव जी वैक्सीन कराए ॾिनी वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन